आलमीन वल आकिबतु लिलमुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अदा चुप करे ॿुधो गौर सां, वक्त कोने। ॿ टे प्रोग्राम हिननि मिसकीननि खे मां ॾाढो मजबूर ॾिठुमि जो मां सवेर तव्हां वटि आयुमि। अञा अॻिते वञिणो आहे, हिकिड़ो कलाकु वाज कंदुमि, पर क़ुर इंशाअल्लाह तव्हांजा अंदर धोपी पवंदा, पर गौर करे ॿुधो। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। गैर छोकरा, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावात वल अर्ज़ु उइद्दत लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युनफ़िक़ूना फ़िस्सर्रा'i वज़्ज़र्रा'i वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। वल्लज़ीना इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अन्फुसहुम ज़करुल्लाह फस्तग़फ़रू लिज़ुनूबिहिम वमन यग़फ़िरुज़्ज़ुनूब इल्लल्लाह वलम युसिर्रू अला मा फ़अलू वहुम यअलमून उलाइका जज़ाउहुम मग़फ़िरतुम मिर रब्बिहिम व जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार खालिदीन फ़ीहा व निअम अजरुल आमिलीन। वे साईं काॾे था वञो? थी अॼु पवे ये तो मुझे भरसां क़ुरान ॿुधो थी दुरूद पढ़ो बोलंदा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम। गौर करे ॿुधो, अॼु उहो क़ुरान तव्हांखे मां ॿुधाइण आयो आहियां जेको रहमत जो समंदर आहे। अॼु उहो क़ुरान पाक तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां जेको मक्के पाक ऐं मदीने पाक जे जबलनि में मुंहिंजे अरबी मुहम्मद करीम चओ पाण नबूअत जे ज़बान मुबारक सां पढ़ियो आहे। अॼु उहो क़ुरान ॿुधाइण आयो आहियां जेको हुसैन सोणे करबला जे मैदान में पढ़ियो आहे। अॼु उहो क़ुरान पाक उहो क़ुरान ॿुधाइण आयो आहियां जेको माखीअ खां मिठो शरबतनि खां मिठो जंहिंखे अम्मा फातिमा चकी हलाईंदे त्यो पढ़ियो आहे। हीअ चकी भी हथनि मुबारकनि सां हले थी, मिठी अम्मा जे ज़ुबान ते भी जो क़ुरान हले। जे बच्चा पींगे में तभी लोली भी कुरान, झोली भी कुरान, अटो मले भी ज़बान ते कुरान,
नमाज में आबी ज़बान ते कुरान जे रात जे टाइम ते जागी करे हसन हुसैन के सुमारे हेडो बरकाता नफल ने ते कुरान शुरू थी करे हाने बरकाता नफल भी पूरियूं थियूं थियनि कहीं कहीं रात में अम्मा जे ज़बान तो चो खत्म भी कुरान जो पूरो थो थी वञे आहे इन्हीअ जे करे वरमादो रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान ओ हिन जागण जे इलाके वारो रहण न आया हूं मौत मथों बीठो आ मरणो आ पर हिन जे शाम को परे न वञो कोट सब्ज़र जे पासे दे मां जलसे ते वयूं मदरसो जो मां ॾिसां त उन में अंबन जा बाग ज़ैतूनन जा बाग मैलन जा मैल कुशादो मदरसो हेडो मदरसो जिरेबन में इहो कंहिं ठारायो आहे चई सैयद सगोरो आहे छो त नाने वारो सामान सदको वञा सैयदन के हक़ उन्हनि खे आ त वरसे में उहे आणे असां त सैयदन सगोरन जा जो बुहारीदार हूं आहे सैयद सगोरा कुरान पढ़न असां ॿुधूं हो मुसले ते बीहन असां पोयूं बीहूं छो त सैयदन खे नाने वटों वरसे में मिलियो ई कुरान कंहिंखे वरसे में कपड़ा मिलन सोन मिले चांदी मिले हिननि खे कुरान मिलियो वरी जे मस्जिद में आया छोरा वेही रहो ॿार जॾहिं होॾे वेठा त उनखे हेॾे काॾे आंदो आहे अलाए किथे असांजा मौज़ू पोइ मटिजी था वञनि मस्जिद जो ॾिठी त लूह लूह ठरी पई बाबा हीअ कंहिं ठाराई आहे हीअ बि सैयद सगोरे एॾी मोकिरी मस्जिद भला ओरे ताणियो न सैयद सगेरे जो दीदार ज़ियारत त कयूं जे हेड़ा रंग लाता आहिनि जेको रब कम वरितो आहे जो नाने जो दीन संभालियो अथई आणियो त भाकुर त पायूंसि चईंसि उहो त दुनिया मूं लॾे वियो मरी वियो चए हा पर सही मौत उन जो अहिड़ो भलो थियो जो दुनिया जो अकुल हैरान आहे मां जो कीअं मौत थियुसि चईंसि निमाज़ नेती से फर्ज़ पढ़ूं पिया सजदे में विया ॿिया बि विया हे बि वियो ॿिया त उथिया पर उथियो ई कोन निमाज़ पूरी करे जो हथ विझूं त जवान आहे ई कोन एड़न जा मौत इएं थींदा जेके हिन जी ख़िदमत कंदा जेके हिन खां परे आहिनि उहे ऋण में रुलियल आहिनि जन हिन खे जीअ में जाइ ॾिनी आहे उन्हनि जे लाइ जायूं रब जन्नत में जोड़े छॾियूं आहिनि इमाम हुसैन जो बि सिर चओ सजदे में हो हेॾे आबा मुजाहिद हेॾे ॾेस जा सरी वेठो लत खे परे कर हल वे साम्हूं वे ॾाढियां चओ सुभान अल्लाह इमाम हुसैन जहिड़े जवान जो बि चओ सिर सजदे में हो हा हा छा पियो पढ़े सुभान रब्बियल आला ये थी सैयद सगोरा
पाकाईदो रब जी बयान करे अल्लाह ताला जल जलाल जी बुलंदी तो बयान करे सदको जा हुसैन सैयदूं धक्को लगो आ शहादत मुझे मिठड़े हुसैन के नमाज में मिली आ ये इमाम हुसैन के शहीद क्यों ये श्री मुबारक काफले वारा खयूं था वञन हिय जो कन जन तस्री मुबारक में भी दुनिया में लॾे वञण खां पोइ भी सूरत यासीन शरीफ जी तिलावत पई हले नारे तकबीर शहादत इमाम हुसैन जमीयत उलमा इस्लाम या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मस्साबिरीन। मज़ो तरसो कुरान में तू असां 50-50 मौलूदीअ खे ॾियण में भी कीबायूं पिया कुरान वारन जी खिदमत करण में भी कीबायूं हा हा होरे तक सिर जवान तिरीअ ते खयूं आया जान वञे बच्चा वञन वतन छॾींदासीं नाने जो दीन ऐं कुरान न छॾींदासीं पोइ जन्नत भी तो उन्हनि जे इंतज़ार में आहे कि न असगर से सगीर खीर पिया कुर्बान थियो इमाम हुसैन निलड़ ते चुमी दो देस पुट मुबारका हुजनी जो माखूं भी अग में जन्नत जो नंबर खणी वे मुंजा सलाम नाने मोहम्मद ते पुजाए मां भी नाने जे दीन रब जे कुरान तो कुर्बान जो अचां सो तो हुसैन सही के नाने वटूं जो वर्षे में मिलो ही कुरान जड़ी अम्मा वटूं झोलीअ में कुरान लोलीअ में कुरान हाणे हीअं जो सब कुछ कुरान में आहे न हेरी हिनखे जीअ में जायूं ॾियो हिते कुछ भी कोन्हे सिर वञनि जानियूं वञनि हे छॾणो न आहे शहादत भोग कोने जो शहीद शहीद थींदो आहे उन टाइम ते जो उनखे रब जे ज़ात जो दीदार थींदो आहे न जाबिर साईं जो अबू हज़रत अब्दुल्ला मोटी थो जा इमाम हुसैन जे मौज़ूअ ते कंडे माॾे शहीद थियो आहे जाबिर अबू त तुंहिंजो शहीद थियो सही बाबू तो मुझो शहीद थियो पर अबे ते कर्ज आ 7 भेनर भी छड़े वियो आ चे पो जैसे कर्ज बाबे जो किए लहे जे गणती न कर जाबर तुझे अबे जो कर्ज मां मोहम्मद लाहींदुस छा तो भा भा जो कर्ज न लाहींदो आ पुट पीउ जे कर्ज जे लाइ भी गणतियूं कंदो आहे मुंहिंजो नबी तो चए त तुंहिंजे अबे जो कर्ज मां मोहम्मद लाहींदुसि जॾहिं खारकूं बाग में लहनी खारकूं लहनी पोइ ॿुधाइजांइ हाज़िर साईं खारकूं लथियूं चइसि खारकूं लथियूं आहिनि पर थोरियूं आहिनि अबे ते कर्ज घणो आहे चयाणे सभु कर्ज़ी बाबे जा वठी अची बिहार जाए क्यों जान त अचो त तव्हांखे अॼु मुंहिंजे अबे जो कर्ज अरबी मोहम्मद ॾींदो ये नबूअत वारनि हथनि मुबारकनि सां ॾींदा था वञनि कर्ज़ी कर्ज वठंदा था वञनि सारे जा सारा कर्ज़ी कर्ज वठी विया ओ जाबिर ॾे त हवालो जैसे कर्जी त कर्ज वठियो या ये मथे गोथड़ी करे हीअं जो पलटई अल्लाह जा रसूल कर त ज़रे जी खारकुन में न आई आ हे कर्जी त कर्ज वठियो या मुझे नबी फरमायो जाबिर न पलटिया इन गोथड़ीअ खे इन मो खारकूं कढंदो रहे आ क़यामत अची वञे हा पर इन खारकुन में खोट न अचे हा सुभान अल्लाह
वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हेदा नलके में पानी भरिया थधो न हो हिनखे ॾे भरे उहो नबी मिलियो आहे जेको जहाननि लाइ रहमत बणिजी आयो। साईं अबो हितां कर्ज़ त लही वियो, हाणे ॿुधायो त मुंहिंजो अबो काथे आहे? काथे आहे? चए तुंहिंजो अबो मुंहिंजो नबी थो चएसि जन्नत में आहे, जन्नत में आहे। चए हा। साईं बाबो मुंहिंजो जन्नत में छा थो करे? अकेलो वेठो आहे कि न ॿियो बि को साण अथसि? चए अब जी ज़ात गॾु अथसि। नूरानी पर्दो तुझे बाबे ऐं रब जे विच ते को आहे ई कोन। भला से अबो छा थो चए, रब छा थो चए? के अर्श वारो तो तुझे अबे खे चए मां तुरीद या अब्दुल्ला, छा घुर्जे अब्दुल्ला? नारियूं बाग मेवा, हे पट जा वॻा, हे हूरा। चइसि एॾो जन्नत जे नेमतुनि में मज़ो न आहे जहिड़ो शहादत में मज़ो आहे। मांखे पोइ ते मोटा त वरी ॿीहर तुंहिंजे नाले ते शहीद थी तो वटि मोटी जा, पंहिंजे बचनि ऐं ॿारनि खे बि शहादत जी वसियत कयूं जा, जीअं मुंहिंजे सॼे घर खे शहादत जो दर्जो ऐं जाम नसीब। पोइ इहे जान सिर्फ़ तिरीअ ते खणी आया, जान वञे उहो राज़ी थी। तॾहिं फरमाए थो वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। केॾो क़ुरान मिठो आहे। चए थो उहे शख़्स जन ईमान आंदो, हिजरत कई, जिहाद कयूं मां अल्लाह जे राह में, शुक्र कयो दीन जो कम थो वठे, क़ुरान थो ॿुधायो, हा एहसान थो उनजो। शुक्र कयो जो तव्हांजा 5 रुपया अल्लाह जे नाले ते था वञनि। पुलिसन में माण्हुनि जा वञनि, अस्पतालनि में वञनि, न हिते मिलनि न हुते मिलनि, हिन जे सदको ॾे हिते बि मिलई हुते बि मिलई। ॿियो छा खपई? अल्हम्दुलिल्लाह। ओ या थी क़ुरान जी बरकत। ॾिठी हिन मुजाहिद अणघुरी ख़िदमत कई आहे हिन क़ुरान जे करे। सभु चओ सुभान अल्लाह। नारे तकबीर। शुक्र कयो जो तव्हां खां दीन जो कम थो वठे, तव्हांखे विहारियो अथई हिर तक माॾे हिन हस्तीअ जे आॾो। भला जे हिक जाइ ते सुम्हारे छॾे त केरु आहे जेको असांखे उथारे? अहिड़ा माण्हू बि पिया आहिनि जेके 5-5 साल हिक बिस्तरे ते थी आदम। शिकापुर में हिकिड़ो माण्हू मिलियो, मौलाना दुआ त घुर, 5 साल थिया आहिनि मुंहिंजी घरवारी हिक बिस्तरे ते पई आहे, कीअं मां कयां? ऐं हिकिड़ी न्याणी आहे मुंहिंजी, उहा उनजी ख़िदमत थी करे, परणायां बि नथो। मुंहिंजी न्याणीअ जी उमिरि बि वञे थी, दुआ घुर त अल्लाह मुंहिंजे ज़ाल खे पंहिंजो करे, मां पाण पोड़ो हां मरां थो। शुक्र कयो जो रब हिन जाइ ते पंधु कराए, कखड़नि ते विहारे तव्हांखे क़ुरान नसीब कयो अथई। इहे उन्हनि जा थोरा न अथव? या अय्युहल्लज़ीना आमनू, कंडई क़ुरान ॿुधंदा वञो। मन यर्तद मिनकुम अन दीनिहि फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन। क़ुरान ॿुध त अंदर ठरई। चए थो ईमान वारो, तव्हां मंझां जेकॾहिं मुंहिंजे सचे दीन खां को फिरी वियो, हिकिड़ा वेंदा मां ॿिया आणींदुसि, अहिड़ा आणींदुमि
जेके मूंखे भी दोस्त रखदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि अहिड़ा आणींदुमि युजाहिदून फी सबीलिल्लाह वला यखाफून लौमत लाइम ज़ालिक फज़लुल्लाह यूतीहि मन यशा वल्लाहु वासिउन अलीम। के तो ए ईमान वारो तहां मंजा जे करे मुझे दीन का को फिरियो सच्चे दीन को भला तोखों दो पुछाए सब असा फिरी वञूं क्यों अल्लाह जे बादशाही में वार जेतिरो लोडो भी चो न ईंदो ईंदो सजी दुनिया फिरी वञे हुन जे बादशाही में चो कमी न ईंदी तॾहिं तो चे त हिकिड़ा वेंदा मां ॿिया आणींदुसि। हा 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 सब फिरी वञो। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान आल बैत, शान सहाबा। एरानी तुम जेके मूंखे भी दोस्त रखदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि। छा रखंदुसि? दोस्त। एरानी तुम कुरान में तो फरमाए एरानी तुम जेके मुझे राह में जिहाद कंदा। छा कंदा? जिहाद। युजाहिदून फी सबीलिल्लाह। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह। वला यखाफून लौमत लाइम। दीन जे कम में टौकां थींदियूं आहिनि, मेणा मिलदान, मयारूं मिलदियूं आहिनि, गायूं मिलदियूं आहिनि, गिला कंदा आहिनि माण्हू कंडे माड़े। अल्लाह तो चए त मुंहिंजा बाना कंहिंजे गिला खां मलामत खां बिजी करे पोइ ते न हटंदा आहिनि, हिन जी दामन न छॾींदा आहिनि। क़ुरान अहिड़ी हस्ती आहे। वला यखाफून लौमत लाइम ज़ालिक फज़लुल्लाह। कंडे क़ुरान ॿुधो जे तो यो मुंहिंजो फज़ल आहे जंहिंखे मां चाहियां, जंहिंखे मां घुरां। इहा मुंहिंजी बाझे करम नवाज़ी अथनि जो दीन जो कम थो वठान, हिन दिलबर जे लाइ चूंडियो थमान। मारे छॾे केरु आहे जेको असांखे जीआरे, भला हिकु खट ते सुम्हारे केरु आहे जेको उथारे? इहे कंहिंजूं करम नवाज़ियूं आहिनि। वला यखाफून लौमत लाइम। हिन ॾाढ़ीअ ते टौक, हिन पटके ते टौक, निमाज़न ते माण्हू टौकां था कनि। ख़ल्क़ चंड ते पुगी अञा मुला निमाज़ा था पढ़नि। ओ निमाज़ियो गणती न कयो, का घड़ी उहा ईंदी जो निमाज़ जे करे नबी पाक जो भाकुर भी नसीब थींदो, शफ़ाअत भी नसीब थींदव। हुज़ूर नबूअत जे हथनि मुबारकनि सां आब हौज़ कौसर भी पीआरींदो। हाँ सही वठी छड़ पंहिंजे टुवाल में गीदे में क्यों हस्ती दुनिया में कुरान हे माखीअ खां मिठो, शरबतन खां मिठो जो मज़ो आहे ई कुरान में। वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। कंडई वॾी कोई ॿुधो हाणे कंडई क़ुरान ॿुधो त अंदर तो कटुल हई। छा थो चए त क़ुरान शफ़ाअत बि आहे त रहमत बि। साईं कंहिंजे लाइ चए? मोमिननि जे लाइ। मोमिन कहिड़ा आहिनि? चए थो इन्नमल मोमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना। ठरे वती दिल कुरान मुमकिन न। ही हस्ती आहे जे हिते विहारियो अथव। असांखे छो क़दुरु कोन्हे क़ुरान जो? हेॾे तक मारे लफ़्ज़ मुंहिंजा ॿुधंदो वञे, कंडई ॿुधंदो वञे। छो क़दुरु कोन्हे?
जो घर वेठे मिलियो आ मुफ्त हेरत तुझा दरिया पार करे आयो वञो ओ वञो हिन जागण जे इलाइक़े वारो वञो साईं काॾे वञो वञो मक्को मदीनो ॾिसी अचो बदर जो मैदान ॾिसी अचो ऊद जो मैदान ॾिसी अचो करबला जो मैदान ॾिसी अचो हिन दिलबर जे करे समूरा चो खून सां ॻाढ़ो लॻो पियो आहे सिर जो आनंद ॾिना हीअं कटाए फिटी तूं काथे घर वेठे मिलियो आ कदुर कर फरमा तो अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल करह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तकू अजरुन अज़ीम। ये तो मुझे भरोसा है वही बुद्ध कुरान हिर तक फरमा तो उहे शख्स अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो चयो मञो कहिड़े टाइम ते कुरान थो चए त बुख न दुख वारे टाइम सुभान अल्लाह दुखन वारे टाइम नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर उन्हीं टाइम ते चयो मञो जहिड़े टाइम ते पेट खे चओ पत्थर ॿधा पिया सुभान अल्लाह कंडी जाए उन्हीं टाइम ते चयो मञो जहिड़े टाइम ते बच्चा कुर्बान थी चुका हा हिजरत जवान करे चुका हा अल्लज़ी नस्तजाबू लिल्लाहि वर रसूल मिन बाद मा असाबहुमुल करह लिल्लज़ीना आसनू मिनहुम वत्तकू अजरुन अज़ीम। सुभान अल्लाह है कुरान मिठो बेशक हाणे हिन जी माना कर चए थो जन बुख ऐं दुख वारे टाइम ते मां अल्लाह ऐं मुंहिंजे रसूल जो चयो मञो नबी पाक हेरे तक लोह सरियो हथ में आ हुजूर खंदक था खोटन तक तक त ॾिस त दीन कीअं आयो नबी पाक खोटन था खंदक जाबिर साईं आयो साईं बुख ॾाढी लगी आ कोडर नथी हले हेरे तक हीअं चोलो मथे कयो अल्लाह हेरे तक कयो नबी खे थो चए मुंहिंजे पेट खे पत्थर ॿधो पियो आहे सुभान अल्लाह रसूलुल्लाह चयो जाबिर ओरे ता तोखे हिकु पत्थर आहे त मां मोहम्मद खे ॿ पत्थर ॿधा अल्लाह अकबर हद थी वई उन्हीं महिल हलियो आ घरवारीअ खे थो चए ओ मुंहिंजी प्यारी घरवारी ॾे त ख़बर कुझु खाधे जो सामान आहे साईं चंदो टोपियो आहे जवन जे मानीअ जो हिकिड़ो नंढड़ो छेलो आहे कंहिं छेले खे मां कुहां थो मानी तूं जल्दी पचा भाॼी बि तयार कर त मां रसूलुल्लाह खे दावत करे मोटी अचां सुभान अल्लाह हेरे तक हे कुरान मुंहिंजे हथनि में आहे हुजूर जहिड़ी हस्ती जंहिंजे लाइ जहान जोड़ियो अथई उन जे पेट मुबारक खे पत्थर ॿधा पिया हिन जे करे असांखे हे नथो वणे कुरान जे शाम में वई त बाहिड़े मुंहुं थी हिन जे शाम में आहे त जन्नत हूअ बि नारे तकबीर नारे तकबीर शान कुरान शान कुरान अबा बस के हाणे छॾेसि न चएसि बढ़ाइण वधीक न मां सम्झाए वठां माण्हू अल्लाह जो नालो त लॻे न दा कल रब जे नाले में कामयाबी आहे हा 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 मां पाणी ढुक पीतो हुन नारो हयो त भलो कयईं न त वेठा तकियो आहे त मुला पीए थो त असां बि रखो जग भराए रखो कंडई ॿुधो दावत करण थो अचे रसूलुल्लाह खे लफ़्ज़ ॿुधाए गिरोड़नि जा लफ़्ज़ थी हिकु हिकु ॻाल्हायो साईं तव्हां बि अचो चंद तव्हांजा ग़ुलाम बि अचनि हिकिड़ो छेलो आहे चंदो तो जवन जे मानीअ जो नबी पाक था चवनि बिलाल काॾे हो साईं मां हाज़ुर आहियां
ओ बिलाल जल्दी कर देर न कर उठी अजो ऐलान त कर सब सहाबी तैयार थियन जो जाबर जे दावत मां मोहम्मद सां गॾु हल सभई हल चई सभई हल जाबर घबराइजी वियो त छेलो हिकिड़ो आहे चंदो तो जवन जे मानी जो आहे हिकु छेलो अटे जूं ॿ टे मानियूं तूं असां 4-8 वियूं त हॾी बि छेले जी न छॾियो ईअं हुते तक सहाबी त ॾिस केॾा आया जी मानी तैयार थी वई जाबर घर आयो घरवारी थी चए बेखबर दावत करे आए कि मां दिलबर मोहम्मद के दावत कई नबी जमात में ऐलान कियो कि बोगलती न कर जाबर तू जो कमो दावत ॾियणो ऐलान करो रसूलुल्लाह जो कमो सभिनी खे धड़ो कराइणो अल्लाह जे ज़ात जो कम आहे गलती न कर जाबर रब वॾो आहे हुजूर तो चे जाबर अगे भाजी भी न कर जाए मानी भी जेसते मां मोहम्मद ना चा पान आया ये लोहा मुबारक कढी अट्टे में भी विधऊं भाजी में भी विधऊं हा 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 तक जाए माडे अट्टे में भी विधऊं भाजी में हाने खंदो आ जाबर कमाल त संजे नबी जे लोहा वजो आ तुजी मुंजी थुक लगे लठन सा मेजाला कढी विजऊं नबी पाक जो लोहा मुबारक कौड़े खूह में पे त जो खूह भी मिठो थी वने अथो यकीन कि न जाबर जे थोड़े ताम में नबी पाक जो लोहा मुबारक पयो जे हाने खणंदो आ जाबर सें तो जे मां बानी खणंदो थो जा भाजी हीअं जो तकियां त नबी सां जमात 5 नाहिन 50 माण्हू नाहिन 100 नाहिन 200 नाहिन त क्या त 1400 गुलाम मुंहिंजे मोहम्मद सां साण सुभान अल्लाह ॾाढा त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ही केॾी जमात जे गॾे नारो हणनि त अलाए छा थी वञे पर तव्हां नारे तकबीर शान मुस्तफा कुफर जा कोट रब जे नाले वठण सां चओ किरी पवंदा आहिनि छो त नबीअ खे बि रब थो चए सोना नबी जॾहिं तकलीफ़ अची वञे हे नारो हणी बीजी वञो वकबिरो तकबीरा मां अल्लाह जो नारो हणी बीजी वञो फताई फतत सुभान अल्लाह छो त फतत रब जे नाले में आहे कंदई ॿुधो गौर सां त तव्हांजा अंदर अॼु धोपिन मन को ॻोढ़ा किरी पवण त रब राज़ी थी 1400 गुलाम साण चवे तो अल्लाह जा रसूल सब साबी खाइया करत भाजी में जरे जी भी नाइया न मानी में वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन शुक्र न थो करे वो नबी मिलियो आहे जंहिंजो मट ई कोन्हे घर वेठे दीन मिलियो आहे कदुर कोन्हे होरे त तक हुजूर जहिड़ी हस्तीअ जे पेट मुबारक खे पत्थर अन ॾिनो आहे बि रब अल्लाह अञा घणो ॾींदो रब अञा जमात सॼीअ खे वधाईंदो पर मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो अथनि हिकु हिन खे जीअं में जायूं ॾियनि ॿियो निमाज़ अल्लाह जी पढ़नि ॿियो रब जो ख़ौफ़ कनि भउ धारनि अल्लाह जे मख़लूक ते रहम कनि छो त रब खे माण्हू त वधीक प्यारा आहिनि पर चओ किविलियूं ऐं माकोड़ा बि प्यारा अथसि सुभान अल्लाह बेशक किविल थी दुआ घुरे फिर तक तमारे सुलेमान नबी वटि जमात आई से हल निमाज़ पढ़ 12 मींहुं नथो वसे इहो त असांजो सोनो मोहम्मद हो माण्हू आया मदीने जा से हथ त मथे खणो अची जो हुजूर हथ मुबारक मथे कया मदीने में मींहुं वठो आहे त बंदी नथो थिए असांजो नबी जो मथे बेशक असांजो नबी सभिनी खां मथे आहे बेशक एडो मींहुं वठो अदा हेठि लही वे राणा हा वे तो बि मुंहुं ॾिसनि न त हूअं त केस्टियूं हर को ॿुधे थो पर हे अचनि था सभु हिन जो मुंहुं ॾिसण ओ हिन क़ुरान जो
सुभान अल्लाह अदा करी वठ असां में तो कुछ ही ना है टको भी न लग सब जो मुंह ॾिसण था अचनि दिल भर क़ुरान हाँ हाँ मुंह ॾिसबो हिन जो जे हिन खे ॾिठो उते रब जो दीदार अंधा थी उथदा उहे माण्हू जन हिन को मुंह मोड़ियो قال رب لما حشرتني أعمى وقد كنت بصيرا किन ॻाल्हियूं तो कुरान हीअं अखियूं माटी काॾे वई दीद दुनिया में सब कुछ बेरो सा जो अंधो थी अल्लाह चवंदो अखियूं हिन जे करे ॾिनियूं मां हिन खां तो मुंहुं मोड़ियो अॼु मां तो ते कावड़ियो हां नूर अखियुनि मां ख़तम कयो त मां अंधो थी वई हिन जी ज़ियारत कयो हिन जो दीदार कयो हिन ॾे अचो शाम आहे ई क़ुरान जी छा रखियो आहे दुनिया में जो सब कुछ क़ुरान में आ सब कुछ साईं क़ुरान हिन खे जीअ में जायूं जो आहे दुनिया में क़ुरान समूरा चो जंहिंजे टेक ते बीठो आहे सॼो जहान कंहिंजे टेक ते बीठो आहे अबू हुरैरा साईं थो चए बुख लॻंदी पोइ बुख जे करे दौरा पवंदा हुआ माण्हू चवंदा आहिनि मिर्गीअ जी बीमारी अथसि बीमारी न हुई दौरा पवंदा हुआ त बि सुहिणे मोहम्मद जी ग़ुलामी हिन जी दामन न छॾी सुभान अल्लाह मां अॼु हिन जागरण जे इलाइक़े वारो हे क़ुरान मुंहिंजे हथनि में आहे दुआ करण आयो आहियां रब खे किविलियूं माकोड़ा बि प्यारा सुलेमान जो नबी वटि जमात आई साईं दुआ घुर बारानी निमाज़ पढ़ त मींहुं वसे हल जबल ते चढ़े तो अग में सुलेमान नबी कद जमात हल हल जॾहिं अध जबल ते आया हीअं जो नज़र कई त जबल जे ओट में हिकिड़ी किविल आहे जेका रोए भी थी दुआ भी घुरे थी छोरा वेही रहो हेठि न पोइ थी हेठि थी वेह दुआ थी घुरे किविल अल्लाह गुनाह त तुझे बानन कया न असां जे बचन ते छाते कावड़ियो अल्लाह पानी कोने को रब मींहुं वसा किविल सुलेमान नबी तो जे मां जो नज़र कई अल्लाह जो अर्श झुलंदे नज़र आयो किविली जी दुआ रब कबूल कई जमात के चम पोइते मोटियो कोडिरियूं खणो आवांदा वञी ठायो जो अल्लाह दुआ किविल जी कबूल कई आहे सॼे मुल्क ते रब मींहुं वसाइण जो ऐलान कयो जेको किविलिन जूं तो दुआयूं ॿुधे उहो तुजूं कीअं न कबूल कंदो चए थो जेकी घुरणो थी माखो घुर खज़ाना मां वटि भरियल आहिनि हिलाल मुंहिंजो एॾो मैदान कुशादो आहे सॼी दुनिया घुरे ॾियां सोन घुरनि ॾियां चांदी घुरनि ॾियां नोट घुरनि ॾियां ज़मीना घुरनि ॾियां अल्लाह तो जे घुरदा वञनि मां ॾींदो वञां मुंहिंजे खज़ाने में सुईअ जे पाखड़े जेतिरी बि कमी न ईंदी इंदी या अय्युहन नास अंतुमुल फुकरा इलल्लाह वल्लाह हुवल गनियुल हमीद सुभान अल्लाह आ त मिठो क़ुरान ॿुधाए त अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवनी फर्श ते त रब राज़ी थी वञे अर्श समूरा चो मज़ो आहे हिन दिल भर में अल्लाह के चो किविलियूं माकोड़ा भी प्यारा बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह रस्तो थो अचूं वञे ओ अल्लाह जे मखलूक के ईज़ाइण वारो पोइते मोटो दिल पंहिंजे में रहम पैदा कयो नरम दिलियूं थी वञनि त रब राज़ी थियो बायज़ीद बुस्तानी रहमतुल्लाह अलैह रस्तो थो अचूं अचे ॾिठई त अध रात जो टाइम आहे कुते जो गुलरा जेको पाणीअ में थो वेठो ॿुॾे निमाज़ में देर
करे गुलर कुत्ते जेके बाहर कढी लटो वेड़े बाह बारे सेका ॾेई हंध में रखियो अथई मथो सवड़ विधई ॿी राति थी आ निंड में थो ॾिसे ओ बा यज़ीद नेकियूं भी तुझियूं घणियूं गुनाह भी तुझा घणा हा पर अॼु कुत्ते जे गुलर ते तो रहम कयो आ मां रब खे तो ते रहम अची वियो आ त मां जन्नत ॾेई छॾियां सुभान अल्लाह मानू त मथे आ चो रब के हर मखलूकात चो प्यारी आ पर इंसान सभिनी खां वधीक प्यारो सुभान अल्लाह अल्लाह जो नालो थव हिक सट बाह जी न सही सघंदो हेॾे अचो हिन खे जीअ में जाए ॾियो या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद मिनकुम अन दीनिहि फसौफ यातिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुमिनीना अइज़्ज़तिन अलल काफिरीन कुरान आके न गालियूं ए ईमान वारो तहां मञा जे करे मुंहिंजे सचे दीन खां को फिरियो हिकड़ा वेंदा मां ॿिया आणींदुसि अहिड़ा आणींदुमि जेके मांखे भी दोस्त रखंदा मां रब भी उन्हनि खे दोस्त रखंदुसि अहिड़ा आणींदुमि जेके काफ़िरनि सां सख़्ती कंदा मोमिननि सां निवड़त कंदा अहिड़ा आणींदुमि जेके मुंहिंजे राह में जिहाद कंदा हिकिड़ी औरत आ नबीअ जी साहब रसूलुल्लाह वटि ॿ बच्चा वठी आई आ से मुंहिंजा क़बूल पवनि बच्चा ये बई दीन में वतियूं वञो शहीद थी वञनि त मुंहिंजा ओजागा सकारता थी वञनि सदको वञा उन अम्मा तो नबी तो फरमाए अम्मा कुराड़ी आए हिकु छॾियूं वञूं ॿियो वतियूं वञूं से मुंहिंजा ओजागा सकारता न थींदा ॿई मुंहिंजा बच्चा तो नबीअ जे दीन तो कुर्बान थियनि त मुंहिंजा ओजागा सकारता थियनि हुजूर जे मां शान तो कुर्बान वञा ॿिन्ही बच्चनि खे मोकल मिली आहे वठी आई आहे उनखे मैदान में हाणे बच्चनि खे कन में थी चए पुट बिना वुज़ूअ जे खीर भी न पीआरियो हुयो मां तक तक तमारे थनियूं भी न पीआरी हुई मां हाँ निंड कराईंदी मां त ज़िक्र लोली ॾींदी मां त अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई मां हाणे जे पुठीअ में तीर ॾिठो मां अल्लाह जे कोरट में फरियाद कंदी मां सीननि में तीर लॻल हूंदव क़यामत जे ॾींहुं सोने मोहम्मद जे हौज़ कौसर ते मां तव्हां सां गॾु मिलंदसि बुराड़ीअ खे पतो पियो मां तुझा बच्चा त ॿई कुर्बान थी आ उन मैदान में आई आ हीअ उछलाए पुछलाए बच्चनि खे जो ॾिसे नज़र जो करे त ॿिन्ही खे सीननि में तीर लॻल आहिनि हाणे थी चए इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन जाॾे मुंहिंजा बच्चा विया मां भी ओॾे वेंदसि मां अल्लाह जे रज़ा ते राज़ी आहियां माई थी चए रब किरोड़े माते करम कई एहसान माते कई रब मुंहिंजा क़यामत जे ॾींहुं का मौलवीअ जी अम्मा का वज़ीर जी अम्मा का वॾेरे जी अम्मा का कामोरे जी अम्मा उथंदी माते वॾा थोरा कई वॾा एहसान करे छॾियई अल्लाह वॾियूं करम नवाज़ियूं कई जो क़यामत जे ॾींहुं ॿिनि बच्चनि शहीदनि जी मां थी उथंदसि ॾाढियां ते चओ सुभान अल्लाह युजाहिदून फी सबीलिल्लाह मज़ो आहे न कुरान में ब छोकरा आया मुझे नबी वट आहिन भी बई भायर हिकड़े जो माज नालो आ बे जो मुवैज नालो आ हुजूर वट आया साईं असा के वतियूं जिहाद में चे पुट नंढा हो तहां उमिर तहांजी नंढी आ सही इलाज था कन आखिर वडे के मोकल मिली नंढे जे अखिन मो पानी वही हो नंढो तो जे वडे के अदा तू जन्नत में वने मां के पोइते रहा मेहरबानी कर मुंजो त जिगर फाटी पवंदी अदा तू वनी रब जो दीदार करे मां के पोइते रहा ये न था चोन त शादियूं कयूं घरवारियूं पढ़णियूं पुट कुल्हन ते खणी घुमायूं न नंढड़ी उम्र में भी चोन दा शहीद थी कुरान तो दीन तो वनी रब जो दीदार आहे कि न
वाह जानो सलाम आ तव्हां खे जॾहिं मोकल मिली आहे ॿिन्ही जवाननि हिकिड़े खे वॾे खे नंढो रोए थो चवे थो अदा नबी पाक खे अर्ज़ु करदमि मांखे बि वरितियूं हलनि हुज़ूर खे तो चए सोना मुंहिंजो अदो आहे नंढो अखियुनि मां नारदो आहे चए थो मां बि जिहाद में हलां पुट तुंहिंजी उमिरि नंढी आहे सही महिरबानी कर मांखे अधे सां मल्ह जो जोड़ो कराए जे मां वॾे भाउ खे दसे वञा पोइ त मांखे वरितियूं हलंदे हीअं ॿई जवान मिलियान भाकुड़ो जो वेठो अथऊं त वॾे जल्दीअ में किरी पियो आहे नंढो मथो आहे वॾे खे चए अदा मारे त तूं वेंदे पर ॿेली तूं जन्नत में वञे मां कीअं पोइ हिते रहां मां भाकुड़ो विझंदो मां तूं जल्दी किरी पहुचाए जीअं अरबी मोहम्मद बि मांखे वरितियूं हले हीअं जवान बखिजी आन वॾो किरी पियो आहे नंढो मथो आहे हुज़ूर खिलीदा चवन पुट मुबारक थी ओरे ता ईमान तुझो मज़बूत आ उमिरि तुझी नंढी आ तैयारी कर तोखे भी मां मोहम्मद वरितियूं थो हलां इहा शैदी ईमान जॾहिं मोकल मिली नबी था फरमाइनि नंढड़नि खे पोयों बिहारियो साईं पोयों न बिहार अॻियों बिहार ये सभिनी खां शहीद थी जन्नत में रवाना थी वञूं मोकल जवाननि खे मिली आहे अॻियों अची बीठान सहाबी तो चए अब्दुर्रहमान बिन औफ ॿई भाइर जॾहिं मुंहिंजे अॻियां आया आहिनि मांखे था चवनि चाचा उहो काथे आहे अबू जेल जे नबी पाक जी निंड फिटाई आहे सहाबी तो चवे तव्हां नंढड़ा हो 70 माण्हू भी उनजो मुकाबलो न करे सघंदा जवाब में था चवनि चाचा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे अम्मा खां मोकिलाए आया हूं या अॼु इहो ज़ालिम हूंदो या असां हूंदासीं साहबी तो चए जॾहिं ईअं चयूं अम्मा खां मोकिलाए आया हूं ईअं पियो मां सम्झां छोकिरा मुंहिंजे भरिसां न बीठा आहिनि ॼण शींहं जा बच्चा मुंहिंजे भरिसां बीठा आहिनि ईअं ॿई भॻा जीअं बाज़ झड़प ॾेई उॾामंदो आहे ठकाबू जे लॻे तलवारूं करायूं घोड़े तो केरे जहन्नम रसीद कयूं ॿई जवान हलिया सुभान अल्लाह हुजूर के खबर पई त अबू जेल जहन्नम रसीद थियो पुछा क्यों वो केर हो से नंढड़ा छोकरा अंसारन जा घुरायूं भाकुर पातऊं मथे ते रहमत जो हथ मुबारक घुमायूं पुट मुबारक अथव ये हिते मां सां गॾु हो जन्नत में भी मां मोहम्मद सां गॾु हूंदो हाने मां तोखों तो पुछां नबी पाक जे ॿार जे मथे ते ये रहमत जो हथ मुबारक घुमाईंदा 8 ॾींहं गुज़री वेंदा उन ॿार जे लिंगन मां जो खुशबू ही न वेंदी हुई तॾहिं फरमातो अल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवव वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम सुभान अल्लाह अचे तो आए तो समझ में कि न हिन खां ॿाहिरि वयो ई नाहे छो त पढ़ाई कुरान तो हे सभु सिकायलनि कुरान जा हे सभु आशिकनि कुरान जा जो घर खटन ते वेन घर से के चवानी जाइनूं पलंगन ते वेंदा आहिनि अॼु कुरान पाक जे करे ज़मीन ते कखां गाह ते वेठा आहिनि पर जे हिन जे मथां अमल कंदा त अर्श वारो पट जे विहाणनि ते टेक ॾेई विहारींदो जो असांजो यकीन आ छो त रब भी सचो आ त रब जा वाइदा भी सच्चा आहिनि जंहिं जन्नत जो वाइदो कयो तई चवा जन्नत भी बरहक आ इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तुलून व युक़तलून वादन अलैहि हक्कन फित तौरात वल इंजील वल कुरान सुभान अल्लाह आहे मज़ो कुरान में किन फरमा तो अल्लाह तो फरमाए कुरान में तहकीक मां अल्लाह वापार कयो आहे मोमिनन सां पंहिंजी जान पंहिंजो माल मुंहिंजे हवाले कन बदले में मां जन्नत ॾींदो आहियां
चे तो मां भी सचो आ मुंहिंजा वाइदा भी सचा आहिनि इहो तौरेत वारनि सां भी वाइदो इंजील वारनि सां भी वाइदो तव्हां सां हिन क़ुरान में थो वाइदो कयां वादन अलई हक़ा हक़न फि तौरात वल इंजील वल क़ुरान। साईं अब्दुल्ला साहब वारा भी अची आन ॿिया बुज़ुर्ग भी अचनि था वॾी रहमत वठी आ अल्लाह जी चो क़ुरान जे करे छो त मज़ो ई हिन में आ छा थो चए क़ुरान में हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान। नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम। ये उन्हीं जी करम नवाज़ी आ जो तव्हां खे अल्लाह विहारे मिठो क़ुरान नसीब कयो आ ये उन्हीं जा थोरान हाँ जेको आहिनि त वठी अचो बस कलाक मूंखे थी वियो आहे मां तकियां पियो त को बुज़ुर्ग अचे मुल्क घणो आहे चए थो इन्नल्लाह हश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वादन अलैहि हक्का हक्कन फित तौरात वल इंजील वल क़ुरान। सुभान अल्लाह। केॾो मज़ो आहे क़ुरान में अदब वेहो अदब सां वेही रहो आलम बुज़ुर्ग सभु हिते ईंदा अदा वेहो सभु जेके इंतज़ामिया ख़राब न कयो महिरबानी कयो वॾी हस्ती आहे क़ुरान बुज़ुर्ग भी हिते ईंदा। अल्हम्दुलिल्लाह एवज़ साहब भी अचे थो साईं मौलाना अब्दुल बारी भी अचे थो उहे भी तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदा। ही उन्हीं जी करम नवाज़ी आहे जो हेड़ो मिठो क़ुरान तव्हां